जेकॾहिं असांजे अमल असांजी बदनामी जो सबब बणिया आहिनि त असीं अव्हां खां माफ़ी जो तलबगार आहियूं। असांखे माफ़ करे छॾिजो। असां फ़क़ीरी अख़्तियार करण लाइ तयार असां हिकु तख़्तो ताज छॾण लाइ तयार आहियूं। हिकिड़ो भेरो असांखे असांजो ॾोह ॿुधायो। असांखे असांजो ॾोह ॿुधायो वञे। असांखे असांजो ॾोह को अहिड़ो आहे जेको असांखे ॿुधाए त असां कंहिंखे रंज पहुतो आहे, कंहिंखे दुख रसियो आहे, कंहिंखे का तकलीफ़ भुगी आहे। चवनि था त अंग्रेज सरकार असां ते नाराज़ आहे, पर तव्हीं ॿुधायो त तव्हां मूंखे रसां नाराज़ आहे। को बि ॾिजी न असांखे असांजी ग़लती ॿुधाईंदड़ खे वॾे इनामनि सां नवाज़े वेंदो। कसम आहे असांखे असांजे इश्क जो असीं आऊं वञी भले इश्क लॻे लाइ बि न भुलाईंदा। असांखे असांजे इश्क अव्हां सां प्यार करणु सेखारियो आहे। जेकॾहिं सम्झो था त असांजा अमल बदनामी सबब बणिया आहिनि त असीं अव्हां खां माफ़ी जा तलबगार आहियूं। असांखे माफ़ करे छॾियो। असांखे असांजे ख़ताउनि जी माफ़ी ॾेई छॾियो। असीं फ़क़ीर वञण लाइ तयार आहियूं। ही तख़्तो ताज छॾण लाइ तयार आहियूं, पर असांखे असांजो ॾोह ॿुधायो वञे। असांखे असांजूं ग़लतियूं ॿुधायूं वञो। वज़ीर क़ादर सरकार असांजे सॾ ते आयल सभिनी खे इनाम ॾिना वञनि। उन्हनि खे इनामनि सां नवाज़े वञे। हुकुम जी तामीर थींदी सरकार। सदन साईं टुकड़नि जे मेले जी मुकमल तयारी आहे। असुल परेशानी न थियो, वॾी खल्क पई अचे। सखर ऐं ॿियनि शयुनि खां बि खपी पिया अचनि। अच्छा, चइबो त हिन दफ़े ब्रिटिश सरकार जे सखर वारे इलाइक़े मां बि ख़फ़ी ऐं शौक़ीन कुकड़नि जी मेल ॾिसण पिया अचनि। चइबो त वॾो दंगल थींदो। साईं, मेल तव्हांजे शान मुताबिक़ ई थींदो। शाबाश। जे मेल असांजे शान मुताबिक़ थींदो त पोइ ही वठ सचनि मोतियुनि जी थैली आहे। सचा मोती हे तुंहिंजो इनाम।
हा ऐं हे तुंहिंजो इनाम ऐं मेल असांजो ई थींदो ही तव्हांजो इनाम मुंहिंजे कुकर जी ख़बर किथे आहे मां मैखा ॾे पहुचायो आहियां शाबाश त तव्हांजे कुकड़े जो खरो ई त तीरा सरकार मियां बगे वारनि खे लालच आहे इन करे हुननि बाली बेगम साहिबा खे केॾा मोकिले छॾियो आहे तॾहिं मियां बगे वारनि खां पुछो त हुनखे अञा केतिरो धन घुरिजे असीं पंहिंजी पीढ़ी जे लाइ हर शइ ॾियण लाइ तयार आहियूं सरकार खजाने जो हाल पूरो सारो आहे सरकार ठीकु आहे त मामा असां वटि जेतिरियूं बि बाबा साईं तरफ़ां गॾु सोन जी ईटूं आहिनि लेकिन सरकार उन मां त अॻु में ई शाइरनि ऐं फनकारनि खे इनायत करे चुका आहियो पर मामा उहे बि असां वटि एतिरियूं सोन जी ईटूं आहिनि जो असांजी बाली असां वटि अची सघे थी जेको हुकुम सरकार सरकार माई जिते लाइ ॿुधो अथऊं त उहा हाणे मुकमल तौरु मजज़ूब थी वई आहे पता मोहम्मद तूं केॾो न जमो कमु कयो जो माई लिती आहे ॼाणे असीं त खेसि लिती फ़क़ीरानी कोठी आहे इहो बि इश्क में बि को गर्व थींदो आहे ऐं तॾहिं असांजा शायदि त असांजे इश्क में का खोट न आहे पर सुर में बि का बाहि थींदी जो माण्हू हुन घुटजंदा आहिनि ऐं जेकी माण्हू हिन घुटजंदा आहिनि केॾा नादान आहिनि केॾा नादान सरकार केरु थो चवे त हुसन पाया आहिनि के बेसमझूं माण्हू जेकी परवाह न थियण घुटजंदा आहिनि ख़ैर असीं विधी फ़क़ीरानी वञणु चाहियूं था असां लाइ बंदोबस्तु कयो तो जल्दी मंगल वाली वर्दी नहीं दिखी ऐसी ये चौदह था बताओ क्या कुछ भी खबर नहीं समझा घर में उनके